कंहिंखे भलो न कर। हाँ, तो उहो ई इंसान साम्हूं वारनि खे भलो बि कंदो आहे त वरी वक़्त खां बाद में गंदो बि कंदो आहे। न कर भलो कंहिंखे बि, तूं जाते आहे उते रहो। हा, सभ खां पहिरियों त इंसान हिकु जहिड़ी तबियत रखी नथो सघे। तुंहिंजी सुबुह जो ॿी हूंदी आहे, मंझंदि जो टी हूंदी आहे, राति जो टी हूंदी आहे। जॾहिं तूं तबियत जो हिकु ई हुजे न, छो त अलाह जे रसूल खां अलावा हिकु जेतिरी तबियत कंहिं इंसान में कोन हुई, कंहिं इंसान में कान्हे। हिकिड़ी तबियत रखण वारो उहो अॻिलनि खे भलो कंदो ईंदो आहे त हमेशह जे लाइ कंदो ईंदो आहे। तव्हां मुंद ॾिसी भलो कंदा आहियो, वरी मुंद ॾिसी अॻिले खे ख़राब बि कंदा आहियो। इन खां इहो बहितर अथई त कंहिंखे भलो न कर। भलो नालो अलाह जो आहे। हा, भलो नालो रब जो। रब ख़ामोश आहे, रब ख़ामोश आहे। सुभाणे इंसाननि जा रवैया हेठि मथे ॾिसंदे भले खे बि किनो कंदे, छो त तूं पंहिंजी सोचनि जो अख़्तियार रखण वारो आहे। सोना, तूं पंहिंजी सोचनि जो अख़्तियार रखण वारो। यादि रखो इंसान, भले खे तॾहिं भलो सम्झजांइ वरी उन खां वधीक तूं भलो बि हुजे। हाँ, भले खे तॾहिं भलो सम्झजांइ जॾहिं उन साम्हूं वारे खां वधीक तूं बि भलो हुजे। न त ईअं कंहिंखे भलो न चइजांइ बेगुनाह, सुभाणे उनखे बि भले जी जाइ ते वरी गंदो न करे छॾीसि।